प्रेम सां सभई चओ सतनाम साखी सतनाम साखी। त लाल साईं जो परम पावन पर्व चेटीचंड जो ॾिहाड़ो जेको घणई संदेश असांजे लाइ खणी पहुचे। धर्म जी रक्षा लाइ परमात्मा जो अवतार लाल साईं जे रूप में तो असांजे वॾनि वञी उन दरियाशाह ते प्रार्थना कई जंहिंखे असां जड़ सम्झंदा आहियूं जल खे, पर उन में बि उन प्रभु परमात्मा जी शक्ति आहे। पार ब्रह्म मां जल स्रोत पैदा तंहिं मां थी धरती त वञी करे पुकार कयनि त असांजे धर्म जी रक्षा कर। ऐं भॻवान पुकार ॿुधी लाल साईं जो अवतार थियो त न सिर्फ़ सिंधी समाज पर सॼो हिंदू समाज उन जो ऋणी आहे जंहिं अची करे धर्म जी रक्षा कई। ऐं असां सिंधियुनि जो विशेष कर्तव्य आहे त लाल साईं जो ॾींहुं सभु गॾिजी मल्हायूं। कंहिंजा बि शिष्य हुजो कहिड़े बि पंथ जा हुजो, पर लाल साईं जे झंडे जेठां सभु सिंधी थी करे उन परम पावन ॾींहं खे मल्हायूं। हर हिकु कार्यक्रम में शामिल थियो ऐं जेके सेवा करण वारा जिन जे मथां सेवा जो कार्य आहे उन्हनि जे मथां बि सतगुरु जी लाल साईं जी कृपा थिए जो ही असांजे सिंधी समाज जी एकता जो परिचायक पर्व आहे। सॼे शहर जा माण्हू ॾिसंदा त सिंधी कीअं गॾिजी लाल साईं जो ॾींहुं मल्हाईनि था। हर को समाज पंहिंजे पंहिंजे इष्ट जो ॾींहुं मल्हाईंदो आहे। तहिड़े नमूने असां सिंधियुनि खे गॾिजी उन चेटीचंड महापर्व में सभु शामिल थी तन मन धन सां सेवा करे उन्हनि जी आशीष ऐं कृपा खे प्राप्त कयूं।